अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असीं ॻाल्हाईंदासीं छह विटामिन जे बारे में ऐं ख़ासि करे उन औरतुनि लाइ जिन जी उमिरि 30 सालनि खां मथे आहे। 30 साल हिकु अहिड़ी उमिरि आहे जॾहिं औरतुनि में काफ़ी हार्मोनल ऐं बायोलॉजिकल तब्दीलियूं वग़ैरह ईंदियूं आहिनि। अच्छा, इहे तब्दीलियूं कहिड़ियूं आहिनि ऐं इहे विटामिन छो ज़रूरी आहिनि, अचो त उन बारे में ॻाल्हायूं। सभिनी खां पहिरियां असां रखंदासीं आयरन खे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जी रिपोर्ट बाबति जेके दुनिया जूं 30% औरतूं आहिनि उन्हनि में रत जी कमी आहे ऐं रत जी कमी जो मोस्ट कॉमन काज़ आहे आयरन। शायदि असांजी जेका रत हूंदी आहे हुन में हिकिड़ा सेल्स हूंदा आहिनि जेके असां रेड ब्लड सेल्स चवंदा आहियूं, ऐं उहे सेल्स ठहंदा आहिनि हेमोग्लोबिन जे थ्रू, ऐं हेमोग्लोबिन जे ठहण में मेन किरदारु हूंदो आहे आयरन जो। अच्छा, आयरन जी जॾहिं कमी थींदी आहे त औरतुनि में कहिड़ियूं अलामतूं थी सघनि थियूं, हुनखे थकावट थी सघे थी, साह में तकलीफ़ थी सघे थी, ऐं जेका तव्हांजी स्किन आहे उहा फिकी पइजी सघे थी। अच्छा, आयरन तव्हांखे छा मां मिली सघे थो? आयरन तव्हांखे अंडनि मां मिली सघे थो, लिवर मां मिली सघे थो, गोश्त मां मिली सघे थो, ऐं बादाम ऐं अखरोटनि मां मिली सघे थो, मुर्गी मां मिली सघे थो, मच्छी मां मिली सघे थो। ऐं दोस्तों, जेका ॿी विटामिन आहे उहा आहे विटामिन डी। तव्हांखे ख़बर आहे विटामिन डी असांजे हॾनि जी सिहत लाइ काफ़ी मायने थी रखे, प्लस में इन जो ॿियो बि हिकिड़ो किरदारु हूंदो आहे, असांजे मूड खे बि रेगुलेट कराईंदी आहे। औरतुनि में विटामिन डी जी ओवरऑल हीअं ई कमी हूंदी आहे, शायदि त उस ते हुनजो एक्सपोजर घटि हूंदो आहे। छोकिरा ॿार घुमंदा फिरंदा आहिनि उस ते, हुनखे एक्सपोजर वग़ैरह मिली वेंदो आहे, त विटामिन डी अक्सर औरतुनि में कमी हूंदी आहे। ऐं हुन इलाइक़नि में बि कमी हूंदी आहे विटामिन डी जी जिते सॼी रोशनी घटि हूंदी आहे, जीअं नॉर्दर्न एरियाज़ थी आहे पाकिस्तान जा। ऐं 30 सालनि ताईं जेका असांजी बोनी डेंसिटी हूंदी आहे, बोनी जेका घटाई हूंदी आहे, उहा पंहिंजे उरूज ते हूंदी आहे। जॾहिं असां 30 सालनि खां क्रॉस कंदा आहियूं त जेका बोन जी डेंसिटी आहे उहा घटिजंदी वेंदी आहे। अगरि विटामिन डी जी कमी हूंदी त इहा बोन वारी जेका डेंसिटी आहे उहा तकड़ी घटिजंदी ऐं हल्के धक सां ई तव्हांखे फ्रैक्चर वग़ैरह थी सघे थो। तंहिं करे असां चवंदा आहियूं त 30 सालनि खां पोइ विटामिन डी काफ़ी मायने थी रखे। इन जो सोर्स बिगेस्ट आहे उहो सिज वारी रोशनी आहे। तव्हांखे एक्सपोजर वठिणो पवंदो डेली 15 मिंट जो सिज वारो। अगरि नथा वठी सघो त इन सप्लीमेंट्स वग़ैरह मिलंदियूं आहिनि, तव्हां उहे वठी सघो था। जेका टी विटामिन आहे उहा आहे विटामिन सी। विटामिन सी तव्हांजी स्किन जी हेल्थ लाइ, तव्हांजे कोलेजन खे ठहिण में मदद कराईंदी आहे। कोलेजन तव्हांजी बोन जी डेंसिटी लाइ काफ़ी बहितरीनु आहे। प्लस में विटामिन सी तव्हांजे क़ुवत मुदाफ़ियत खे बि स्ट्रॉन्ग कंदी आहे। जेका असांजी क़ुवत मुदाफ़ियत वारो निज़ाम हूंदो आहे उहो 30 साल ताईं अगेन उरूज ते हूंदो आहे। जॾहिं असां 30 सालनि खे क्रॉस कंदा आहियूं त असांजो जेको क़ुवत मुदाफ़ियत आहे उहो आहिस्ते आहिस्ते स्लो डाउन थींदो। जॾहिं असांजे जिस्म जो क़ुवत मुदाफ़ियत कमज़ोर पवंदो आहे त असांखे इन्फेक्शन ऐं बीमारियूं तकड़ियूं लॻंदियूं आहिनि। तंहिं करे 30 सालनि खां पोइ असां इहो रिकमेंड कंदा आहियूं त विटामिन सी माण्हू वठंदो अचे। ऐं विटामिन सी तव्हां काथां वठी सघो था? विटामिन सी जा जेके सोर्सिस आहिनि उहे खटा फ्रूट थी विया, अंगूर थी विया, स्ट्रॉबेरीज़ थी वयूं, के बि खटा फ्रूट आहिनि हुन मां तव्हांखे विटामिन सी मिली सघे थो। ऐं जेका चौथी विटामिन आहे उहा आहे विटामिन बी9, जेके असां फोलेट बि चवंदा आहियूं। जेका फोलेट आहे उहा तव्हांजी सेल जी डीएनए लाइ, सेल जी ग्रोथ लाइ काफ़ी मायने थो रखे। ऐं प्लस में औरतुनि में रिप्रोडक्टिव साइकिल में हिन जो मेन किरदारु हूंदो आहे। तव्हां अक्सर ॾिठो हूंदो उहे औरतूं जेके प्रेगनेंट हूंदियूं आहिनि 30 सालनि खां मथे वारियूं, डॉक्टर उन्हनि खे आयरन सां गॾोगॾु फोलिक एसिड या टैबलेट्स वग़ैरह बि ॾींदा आहिनि। अगरि प्रेगनेंट माइनि में फोलेट जी कमी थी वञे त उन ॿारनि में न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स थी सघंदा। स्पाइनल कॉर्ड जंहिंखे असां नंढो दिमाग़ चवंदा आहियूं उहो प्रॉपरली क्लोज़ न थी सघंदो आहे, ईअं हुननि जा ॿार एबनॉर्मल पैदा थींदा आहिनि। अगेन बी9 तव्हां पंहिंजी डाइट मां बि वठी सघो था या सप्लीमेंट्स जे थ्रू बि वठी सघो था। विटामिन बी9 तव्हांजी साई सब्जियुनि में भरपूर आहे। प्लस में तव्हांजा अखरोट थी विया, बादाम थी विया, खाॼा थी विया, हिन में भरी पई आहे। ऐं दाल अगेन गुड सोर्स आहे विटामिन बी9। ऐं जेका पंजी विटामिन आहे उहा आहे विटामिन बी12। विटामिन बी12 तव्हांजी दिमाग़ी सिहत लाइ, तव्हांजी दिमाग़ी रगनि जी सिहत लाइ काफ़ी मायने थी रखे। तव्हां अक्सर हिन मां वाक़िफ़ बि हूंदो उहे माण्हू जेके कमज़ोरी कंप्लेन कंदा आहिनि ऐं सुई वग़ैरह आणींदा आहिनि, जंहिंमें मीथाकाबोल थी वई, न्यूरोबॉन थी वई या सर्बेक्स ज़ेड जहिड़ियूं टैबलेट्स वग़ैरह खाईंदा आहिनि। इहे बेसिकली विटामिन बी12 हूंदियूं आहिनि। अच्छा, जेका विटामिन बी12 आहे उहा आफ्टर द एज ऑफ 30 एतिरी क्रूशल छो आहे? शायदि त जेको असांजो मेटाबॉलिज़म सिस्टम हूंदो आहे, जेको असांजे हाज़मे वारो निज़ाम हूंदो आहे, उहो 30 सालनि खां पोइ स्लो डाउन थियणु शुरू थींदो आहे। तंहिं करे जेका असांजी जिस्मी क़ुवत हूंदी आहे विटामिन बी12 खे एब्ज़ॉर्ब करणी उहा घटिजी ईंदी आहे। तंहिं करे विटामिन बी12 30 सालनि खां पोइ हुनखे मॉनिटर करणु खपे। शायदि विटामिन बी12 जी कमी थी वञे त तव्हांजे जिस्म में कमज़ोरी जहिड़ियूं अलामतूं थी सघंदियूं। अच्छा, विटामिन बी12 अगेन तव्हां पंहिंजी डाइट या सप्लीमेंट्स जे थ्रू वठी सघो था। डाइट में तव्हांखे विटामिन बी12 तव्हांजे अंडनि में मिली सघे थी, मच्छी में मिली सघे थी, गोश्त में मिली सघे थी, खीर में मिली सघे थी, ॾही में मिली सघे थी, ऐं जहिरे में लिवर में मिली सघे थी। ऐं जेका आख़िरी विटामिन आहे उहा आहे विटामिन ई। विटामिन ई अगेन अ पावरफुल एंटीऑक्सीडेंट आहे। तव्हांजी स्किन जी हेल्थ लाइ काफ़ी बहितरीनु आहे, तव्हांजी अखियुनि जी हेल्थ लाइ काफ़ी बहितरीनु आहे। प्लस में तव्हांजी क़ुवत मुदाफ़ियत खे बि स्ट्रॉन्ग कंदो आहे। छो ज़रूरी आहे 30 सालनि खां पोइ? अगेन मां जीअं तव्हांखे ॿुधाए आयो आहियां त जेका तव्हांजी क़ुवत मुदाफ़ियत हूंदी आहे 30 सालनि खां पोइ आहिस्ते आहिस्ते कमज़ोर थियणु शुरू थींदी आहे। तंहिं करे विटामिन ई बि आफ्टर द एज ऑफ 30 उहा बि काफ़ी क्रूशल आहे। ऐं विटामिन ई तव्हांखे किथां मिली सघे थी? विटामिन ई तव्हांजी पालक में बहितरीनु भरी पई आहे विटामिन ई। प्लस में तव्हांखे अंब में मिली सघे थी, ॿियूं सायूं सब्जियुनि में तव्हांखे विटामिन ई मिलंदी। त इहे हुया 6 विटामिन्स जेके 30 सालनि खां पोइ तव्हांजी सिहत लाइ काफ़ी मायने था रखनि। सो थैंक यू दोस्तों।